नाज़रीन, सिविल सोसाइटी हाला पुराणा तरफ़ां आवाम जी विंदर लाइ सिंध दरिया के किनारे मेहराण पैराडाइज़ नाले शानदार पिकनिक पॉइंट तैयार कई वई आहे। ज़िले मटियारी समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू विंदर लाइ अचनि था। इन हवाले सां ॾिसूं था मटियारी मां बाबू ख़ास खेली जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं मेहराण पैराडाइज़ पिकनिक पॉइंट हाला पुराणा में जो सिविल सोसाइटी हाला पुराणा के नौजवान तरफा ये पिकनिक पॉइंट ठाही वई है। जिते इलाइक़े जा मुख़्तलिफ़ ॿारड़ा नौजवान जो सो उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते लेडीज़ पिणु जो सो हिते इन पिकनिक पॉइंट ते जो सो घुमण जे लाइ तफ़री करण जे लाइ जो अचनि थियूं। ऐं उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेको पिकनिक पॉइंट ते लेडीज़ जो जेको पॉइंट आहे उहा बिल्कुलु मर्दनि खां अलॻि कई वई आहे। अचो त मौजूदु जेको सिविल सोसाइटी हाला पुराणा जे अॻुवाणनि ऐं हिते पिकनिक पॉइंट ते जेके तफ़री करण जे लाइ जेके माण्हू आया आहिनि त उन्हनि खां कुझु वीचार वञूं त उन्हनि जो हिन पिकनिक पॉइंट के हवाले से छा चवणु आहे। अदा मेहरान टीवी जो तमाम घणो शुक्रगुज़ार आहियां जो ही पंहिंजो क़ीमती टाइम कढी हाला पुराणा आया आहिनि। असां हींअर मेहरान पैराडाइज़ पिकनिक पॉइंट ते बीठा आहियूं। हीअ तक़रीबन असांखे अॼु खां 8 खां 6 महीना अॻे हिकिड़ो ख़्यालु आयो त जीअं सिहत जे हिसाब सां लॉकडाउन जे करे हालात होॾा होॾा हल माण्हू अलमंदर था वञनि या कींजड़ था वञे। अच्छा, असांजो पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो माहौल आहे, हिकिड़ो पॉइंट ठहियो पियो आहे, असीं हुनखे डेवलप छो न कयूं। पोइ असां पंहिंजी मदद पाण त सिविल सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां असांजी हथु विधो। हथु विझण खां पोइ असांजी ख़ुदा ते गहबी मदद कई। गहबी मदद कई, कंहिं माण्हू असांखे नलको ॾिनो, कंहिं माण्हू असांखे दिकिन में डोनेशन ॾिनी, कंहिं माण्हू असांखे असांजे रज़ा करे असांजी होटल खोले ॾिनी आहे त बाबा हिते तव्हां चांहि तंबो ते जो इंतज़ाम कयो। कंहिं माण्हू हिते मस्जिद जो ऐलान कयो आहे। उन जे हवाले सां हीअ तव्हां पिकनिक पॉइंट ते तव्हां ॾिसी सघो था। हिते जीअं ई विची नमाज़ ख़तमु थींदी आहे हिते लेडीज़ सां माण्हू ईंदा आहिनि। हीअ हिकिड़ो असांखे कुदरत तरफ़ां हिकिड़ो बहितरीनु असांखे नज़ारो मिली चुको आहे जंहिंजी असां मालिकी कई आहे, संभाल कई आहे। उन सिलसिले में तव्हां ते गॾु बीठा आहियो। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था कोरोना जे करे पब्लिक प्लेसिस जेके आहिनि उहे बंदि पियूं आहिनि। हाणे माण्हू एॾो घुट जे माहौल में केॾांहुं वञनि, मार्केट्स में बि नथा वञी सघनि, ॿाहिरि नथा वञनि। उन जे करे हीअ पॉइंट हींअर तमामु घणो माण्हुनि जे लाइ क़ीमती आहे त हिते अची टाइम बि पंहिंजो गुज़ारीनि ऐं थोरो जेको कुदरती नज़ारे खां लुत्फ़ अंदोज़ थियनि। ऐं माण्हू इन मां माशाल्लाह सुठो हींअर ॾींहों रश वधी रही आहे। ऐं साम्हूं तव्हां ॾिसो पिया त उहो ॿेड़ीअ जो आहे ऐं हिते लॉन्च बि हिकिड़ी हले थी। उनजे बारे ॾिसंदा उन सां गॾु असां सेफ्टी जैकेट्स बि सिविल सोसाइटीअ तरफ़ां ॾिनी वियूं आहिनि। सो उहे बि माण्हू पाए करे पोइ उन में वञनि था। हीअ ॿेड़ी जेका ही वञे बि न उन में फ़क़ति हिन पासे खां हुन पासे जेके सफ़र कंदा उहे वञनि था, पर लॉन्च जेका आहे उहा उन में माण्हू बिल्कुलु हितां तफ़रीह जे लाइ अचनि था। ऐं माशाल्लाह इहा सुठी पॉइंट आहे ऐं उमेद आहे त माण्हू हिते अची लुत्फ़ अंदोज़ थींदा। पूरे सिंध खां माण्हू ईंदा इंशाल्लाह। त मेहरान टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियूं जे हिन जंगल में मंगल में आया ऐं असांजी सुञाणप करायूं। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त असांजी डिस्ट्रिक्ट में अहिड़ी का पॉइंट आहे कान्हे। ही सिविल सोसाइटी वारनि जेका महिनत करे इन पॉइंट के जेको आहे पंहिंजो माना हणा ॾेई पंहिंजो ई कमु करायो आहे। बेसिकली न त ही इंसाम खे करणु घुरिजे, DC खे करणु घुरिजे या MP MLA वारे करणु घुरिजे। ऐं त ख़ुदि हिन माना प्रोग्राम आहे जेको हिननि कमु कयो आहे बहितर अमल आहे सिविल सोसाइटी वारनि जो। हाणे असांजे हिते आहे छा हो, माण्हू वीचारा कोरोना जे करे एॾा डिस्टर्ब एतिरा परेशान लॻा पिया। हिननि जी महिरबानियुनि जो सिविल सोसाइटी वारनि जो जिन माज़ूर माण्हुनि खे व्हीलचेयर पिया ॾियनि, ग़रीब माण्हुनि खे राशन पिया ॾियनि, माण्हुनि जे घर में लाइटूं कोन्हनि 5 उन्हनि खे सोलर वठियो पिया ॾियनि। यार हीअ कमु इंसाम करणु जेको सिविल सोसाइटी कयो, सिविल सोसाइटी वारनि खे आउं यकीन करे दिलि जी गहराइण सलाम पेश थो करियां त हीअ जेको उन्हनि कमु कयो आहे न ख़ैरात जी तहसीन आहे। ऐं सिंध हुकूमत खे बि थोरो तवजो ॾियणु घुरिजे त जेके सूबाई गवर्नमेंट आहे या असांजो एजुकेशन मिनिस्टर आहे उहो ॾियणु घुरिजे त यार हेॾा जो कोई कमु हले पियो त उन ते थोरो ध्यानु ॾियनि। हीअ ग़रीब माज़ूर माण्हू हलनि पिया, उन्हनि खे थोरो हुजे पिकनिक पॉइंट। ॿियो सिंध में ॿियो त कुझु बि कोन्हे, अहिड़ो नज़ारो तव्हांखे किथे बि सिंध में न मिलंदो। उन लाइ ख़ुदि हिन सां मुतालबो करियां थो त बराए महिरबानी कुझु कयो वञे, ख़ासि करे DC मटियारी खे। हीअ पिकनिक पॉइंट तव्हांजे साम्हूं आहे। हिन में को बि सरकार जो अमल दख़ल कोन्हे। हक़ लाले कमाई मां असां ख़र्चु कयो आहे। तव्हां ॾिसो भाई दिकियूं हिते का बि शइ कान हुई। हिते झंगो हेॾा जेको सो वण हुआ इहे असां सफ़ाई कराई आहे। तव्हां हुन पासे साम्हूं ॾिसंदव त नलका लॻा पिया आहिनि। हेॾा लेडीज़ जे पासे नलको असां हणायो आहे, उते दिकियूं ठहिरायूं आहिनि। इनशाला असांजो हींअर ॿारनि जे चिंगलनि जो बि जेको सो असांजो तमामु थियण वारो आहे। इनशाला अनक़रीब ईद खां पोइ असांजो चिंगलनि जो बि हिते ॿारनि जो थी वेंदो। पार्क जो असांजो आहे त पार्क असां हिते लॻारायूं, हिते ग्रीन हाला पुराणा करायूं। वणकारी मुहिम सिविल सोसाइटी वारनि शुरू कई आहे। उहा बि असां 2000 वण तक़रीबन कुझु हणंदासीं, कुझु माण्हुनि
उन्हनि खे ॾींदासीं त उहे पाण बि जेको आला पुराणा जो आवाम जेको आहे उहो पाण बि जेको सो हाणे। अच्छा साईं, हिते जेको सिविल सोसाइटी हाला पुराणा पारां जेका हीअ पिकनिक पॉइंट हिकिड़ी जेको सो ठाही वई आहे, हिते इन पिकनिक पॉइंट ते जेको सो हिते जा जेके नौजवान आहिनि, ॿार आहिनि, तफ़री जे लाइ हिते अचनि था, अहिड़ी का हिते तक़रीबन पूरी डिस्ट्रिक्ट में अहिड़ी का पॉइंट न आहे जेका हिननि पंहिंजे बिहाफ ते पंहिंजे हिकिड़ी कोशिशुनि सां इहा ठाही आहे। इन महिल खे तव्हां कीअं था ॾिसो? सर, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो असां बि हिते हाला पुराणा रहवासी आहियूं, तमामु पुराणा रहवासी आहियूं। हिते अॻे कुझु बि कोन हो। साईं गुलफ़ाम शाह खे वॾो सलाम आहे जो हुन अहिड़ी महिनत सां माना कम खे खयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला कम खे खणंदो ईंदो। असांजे साथ हुन सां गॾु आहे, जहिड़ो असांजो हाल आहे। ऐं हिते बाक़ी रोड रस्ते जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, लाइट कोन्हे हिते, लाइट जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। इहो साईं जेको क़दम खयो आहे मां चवंदो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। हिन खां अॻु कॾहिं बि अहिड़ो असां हिते नंढा थी वॾा थिया आहियूं, कॾहिं बि अहिड़ी माना जेका पिकनिक पॉइंट कोन थी आहे। ऐं हीअ साईं जी महिरबानी आहे न, ऐं साईं हिकिड़ी जिदोजहद करे हीअ सॼो कमु करायो आहे ऐं असीं साईं थोराइता आहियूं। हाला पुराणा में अॼु खां पहिरीं का बि अहिड़ी शइ न आहे। हीअ पहिरीं दफ़ा अहिड़ो पार्क थी रहियो आहे ऐं बहितरीनु ॻाल्हि आहे सॼे ॻोठ जे लाइ। ऐं असांखे ख़ुशी थी आहे हिन ॻाल्हि जी, साईं हथोराइता आहियूं। तव्हां पंहिंजे तफ़री जे लाइ आहियो? बिल्कुलु, असीं तफ़री लाइ आया आहियूं ऐं डेली माण्हू अचनि था। अहिड़ी तफ़री जी ज़रूरत आहे हिन ॻोठ में जेके असांजा पहिरीं केर बि कोन कराईंदो। साईं असीं थोराइता आहियूं जिन एॾो कमु करायो। बिल्कुलु, हीअ जेको सिविल सोसाइटी हाला पुराणा जी जेके कोशिशूं आहिनि, जेके कावशूं आहिनि, इहे साराह जोॻियूं आहिनि। दरिया सिंध जे किनारे ते हाला पुराणा में जेका हीअ पिकनिक पैराडाइज़ पॉइंट जेका ठाही वई आहे, हिते जेके आहिनि ओसे पासे जा जेके बि हाला पुराणा थियो, हाला थियो, मटियारी थियो, सैदाबाद थियो, या जेको उॾेलाल थियो, या उन खां अलावा टंडो आदम थियो, हिते जा जेके माण्हू आहिनि, हिते जेके आहिनि दरिया जो सैर सफ़र करणु ईंदा आहिनि, दरिया जो मज़ो वठणु ईंदा आहिनि। कोरोना जे माहौल में जॾहिं लॉकडाउन जे माहौल में माण्हू पंहिंजे घरनि में हर को क़ैद थियलु आहे, जेको ॿूसड़ जो माहौल आहे, हीअ जेका पैराडाइज़ पॉइंट आहे उहा उन ॿूसड़ जे माहौल खां निकिरी कुझु इंजॉय करण जो मौक़ो फ़राहम करे थी। असां पाण जेको आहियूं हिते मटियारी खां हली आया आहियूं, हिते जेका पिकनिक पॉइंट जो मज़ो वठण जे लाइ दरिया सिंध जा नज़ारा करण आया आहियूं। हिते जेको आहे तमामु बहितरीनु इंतज़ाम कया विया आहिनि। हिते जेका आहिनि से दरिया जा नज़ारा आहिनि जेके आहिनि से दिलकश आहिनि, जेके आहिनि ॾिसण वटि आहिनि। सिविल सोसाइटी हाला पुराणा तरफ़ां जेका इहा पिकनिक पॉइंट जो पैराडाइज़ पिकनिक पॉइंट जो क़यामु विधो वियो आहे, इहो ज़बरदस्त कमु आहे। ऐं ॾुख अहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेको कमु हूंदो आहे सो हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि या इंतिज़ामिया हूंदी आहे उन्हनि जो कमु हूंदो आहे। पर हींअर जेका हीअ सिविल सोसाइटीअ हीअ क़दम खयो आहे, हीअ तमामु बहितरीनु क़दम आहे। करे ॾिठो तूं सोशल मीडिया ते दिलि चयो त अॼु चकर ॾिजे, अॼु असीं हिते पहुतासीं, ॾाढो ज़बरदस्त माहौल लॻो, माण्हुनि जी अची वञे हिते 100,000 माण्हू अचनि था, जेको ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हिन क़िस्म जी पॉइंट आऊं मटियारी ज़िले इंतिज़ामिया तोड़े असांजे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो थो करियां त ख़ुदा जे वास्ते असां वटि बाउदेरो जेको आहे, बाउदेरे वटां नेशनल हाईवे बि लॻियलु आहे ऐं गॾोगॾु दरिया जो जेको बंदि आहे उहो बि आहे। ऐं हिन क़िस्म जी हिकिड़ी पॉइंट जे असांखे मटियारीअ में बाउदेरे वारे मक़ाम वटि या इन किथे अहिड़ी ठाराए ॾींदा त असांखे ज़बरदस्त मटियारीअ माण्हुनि खे बि तफ़रीह मिली पवंदी, आला जे माण्हुनि जी। ऐं आऊं बिलख़ुसूस इहा अपील वरी बि हितां जे चूंडियल नुमाइंदनि जिन जो तहलिक बि हितां सां आहे, ऐं वरी बि उन्हनि खे अपील थो करियां त हिन क़िस्म जी का अहिड़ी का तफ़रीह गाह असांखे ठाहे ॾियो त मटियारी जा माण्हू न, असां वटि का बि शइ अहिड़ी तफ़रीह गाह कान्हे जिते असां तफ़रीह करे सघूं। हीअ ज़बरदस्त क़दम आहे ऐं हिन जी तारीफ़ करियां थो जेके दोस्तनि हीअ हेॾो वॾो क़दम खयो आहे। तमामु बहितरीनु नौजवाननि लाइ। ऐं आउं ई सम्झां थो त असांजे हाला जे तक जे हिसाब सां या नौजवाननि जे हिसाब सां हिकिड़ी क्लिफ्टन हिकिड़ी ठाही वई, जीअं माण्हू वञनि था हितां जा क्लिफ्टन ते कराचीअ ते। ऐं आउं सम्झां थो त असांजे ॿहिराड़ी वारे माण्हुनि लाइ या असां माण्हुनि लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे, हिकिड़ी क्लिफ्टन माना ठाही वई आहे, जंहिंमें लेडीज़ जो पोर्शन अलॻि आहे, जेंट्स जो पोर्शन अलॻि आहे। हर शइ हिते मिले पई ऐं अञा बि वधीक रुझान आहे, दरिया आहे, सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं गर्मीअ जो बि मज़ो, सियारे जो बि मज़ो, सभु शयुनि जो मज़ो ई मज़ो आहे। हर माण्हू सुतल खे जॻायो आहे, जीअं आउं सुतो थी आयो आहियां तीअं असां ॻोठारनि खे बि उजाग कयो आहे की बाक़ी उथोसि कमुकारु कयो। असां ज़रूरतूं असांजी फस्ट क्लास शइ ज़रूरतूं, असां सियासतदान जेके शहर जा आहिनि असां तकिर माठ करे सुता पिया आहिनि। शहर जे लाइ केरु कुझु कोन थो करे असां लाइ, रुॻो पंहिंजे हिसाब सां न वोट वठंदा निकिरी हलिया था वञनि। बाक़ी हीअ कमु हक़ीक़त में उन्हनि जा हुआ जेके साईं साहिबु कया आहिनि। हीअ टोटल कमु हू कंदा जीअं शहर जी तरक़ी जेको बि शहर में ज़रूरत आहे हीअ उन जा कमु हुआ। लेकिन माशाल्लाह साईं बेड़ो खयो आहे, ख़ुदा कंदो, पेर में बेलो पार कंदो।